अस्सलाम वालेकुम। जी त नाज़रीन थकानियों सां गॾोगॾु आऊं आहियां खुद थकाई। जीअं त हिन बरसात में जिन जा भी घर न किरिया आहिनि महिरबानी करे लथ खणी पंहिंजा घर हथ सां किरायो, जे न त राशन जो कटो कोन मिलंदो। अचो त हिते आहे बीठल जेके माण्हू इन्हनि खां पुछूं त बाबा तव्हांजा घर किरिया आहिनि या कोन किरिया आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वालेकुम अस्सलाम। अदा यो बरसात में तव्हांजो घर किरियो आहे या कोन किरियो आहे? अगरि न आहिनि किरिया त महिरबानी करे लथ खणी पंहिंजे घर हथ सां किराए, न त राशन जो कटो कोन मिलंदो न। घर किराया पाण किराया जिन राशन कोन मिलंदो आहे न। वॾी इमदाद अचे पई, वॾो राशन अचे पियो, घर पंहिंजा किरायो। घर किरायूं हा हा ईअं कीअं? हींअर त असां ठाराया आहिनि, वरी किराए छॾी पोइ वरी केरु ठाराए ॾींदो? अरे घर वरी बि ठही वेंदा, पर पेट त पेट आहे न। माण्हू कमाए छाजे लाइ थो? पेट लाइ तो कमाए न। हा त उहो माना राशन मिलंदो, बचे जी तूं माना मजदूरी खां बची पे माना ईअं सम्झ त सही पे खाईंदे पीअंदे पे, माना अहिड़ो VIP थी वेंदे हले, घर वरी बि ठही वेंदा हले। पोइ वाजियो थींदो। ऐं देर ई कोन थो करायां त ईमानदारी राशन मिलंदो न। हा राशन मिलंदो। देर ई कोन्हे आहे पको घर टोड़ण में टाइम लॻंदो। आपस वञ, आऊं चवां थो हींअर ई लथ खणी घर तोड़। शाबाश शाबाश, घर पंहिंजा किरायो, न त इमदाद कोन मिलंदी। अचो त नाज़रीन वरी हिते बीठल के ॿिए माण्हू खां पुछूं, जीअं त इहो हमरा ही शख़्स बीठो आहे। अचो त हिन खां पुछूं त तव्हांजो घर किरियो आहे या कोन किरियो आहे। अचो।